नाज़रीन, असिस्टेंट कमिश्नर हाला मुज़फ़र अली बुरड़ो इरीगेशन अमलदारनि सां गॾिजी हाला पुराणा बचा बंद ते गैर क़ानूनी कब्ज़नि ऐं नाजाइज़ अॾावतनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वई। कार्रवाई में बागड़ी, बच्चा ऐं मासी बिरादरी 30 खां मथे घरनि खे ढाहे पट कयो वियो, जंहिं ते इरीगेशन अमले ई मुतासिर ॻोठाणनि में चकरियूं थी पयूं। जे बाद मुतासिर ॻोठाणा मिठू बागड़ी, गनी बागड़ी, वज़ीर बागड़ी, कृष्ण चंदर लक्ष्मण, गोमा बागड़ी ऐं राम प्यारी, सीता मंघा ऐं ॿियनि ॻोठाणनि घर ढाहिण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। एहतजाज कंदड़ ॻोठाणनि जो चवणु हो त इलाइक़े जे बासर वॾेरनि जे चवण ते हद जी इंतज़ामिया असांजा बिना के नोटिस जे घर ढाहे पट करे छॾिया आहिनि। इलाइक़े जा बासर ज़मींदार सरकारी बंद जे ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहिनि था, जंहिं करे हुननि असांजा घर ढाहे पट करे छॾिया आहिनि। मुतासिर उभ ॾाढ़ींदड़ दाहियूं कंदे चयो त बासर ज़ालिमनि वॾेरनि जे ज़ुल्मनि खां असांखे बचायो वञे। ॿिए पासे इंतज़ामिया जो चवणु आहे त अदालती हुकुम हाला पुराणे में 2 बंदी बचाव बंद ते गैर क़ानूनी कब्ज़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वई आहे। सोमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज, जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो, व्हाट्सएप 0333370786, 03333702 516, तालिब हुसैन 031713109660।